भरसां बेगारी पुल वटि बेगारी कैनाल में 2 ॾींहं पहिरियां ॿुॾी फौत थियल हिंदू नीगर विक्रम कुमार बालाणी जो लाश मीरपुर बुर्डो वेझो चन्नापुर चन्ना मोरी वटि मोरी जे गेट में फाथल मिलियो। करमपुर हिंदू बिरादरी लाश वारे हंधि पहुची मक़ामी टोबन की मदद से नीगर जो लाश कढाए लाश पंहिंजी तावील में वठी करमपुर खणाए आंदो। फौती नीगर जो लाश घर पहुचण ते कोराम मची वियो, जॾहिं त शहर ऐं इलाइक़े जो माहौल सोगवार बणिजी वियो। करमपुर हिंदू बिरादरी पारां सोग में शहर बंद करे छॾियो। फौती नीगर जूं आख़िरी रस्मूं साध बेले मंदिर में अदा कयूं वियूं। नीगर जो लाश दरिया परवान कयो वियो। फौती नीगर जी आख़िरी रस्म में हिंदू पंचायत जा अॻुवाण ऐं ॿिया शहरी गॾु हुआ। ॿिए तरफ़ करमपुर गुरुद्वारा साहिब में तॾो रखियो वियो आहे। फौती नीगर जे वारसनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। हर वक़्तु आगाहनि लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।